सांगड़ मावा के खबर दींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद कायम खानी जी रिपोर्ट मुताबिक हुर जमात जी मौजूद शख्सियत अशरी थर चौकी जे मुख्य खलीफ़ो अहमद राजड़ दिल जो दौरो पवण सबब लाडाणो करे वियो। इतला ते वॾे तइदाद में हुर जमात संदसि रिहाइशगाह ते पहुची वई। खलीफ़ो अहमद राजड़ खिपरो शहर वारे घर में आरामी हो त दिल जो दौरो पियो। जनाज़ा निमाज़ सुभाणे अॼु 10 वॻे ॻोठ खलीफ़ो मोहम्मद बख्शो राजड़ में अदा कई वेंदी। हुर जमात ऐं अशरो थर चौकी जे वॾे अरसे खां ख़िदमत कंदड़ हुर जमात जी मौजूद शख्सियत अशरो थर चौकी जे मुख्य खलीफ़ो अहमद फ़कीर राजड़ के संदसि खिपरो शहर वारे घर में दिल जो दौरो पवण सबब लाडाणो करे वियो। इतला मिलंदे ई वॾे तइदाद में हुर जमात ऐं अॻुवान अशरो थर चौकी जा माण्हू रिहाइशगाह ते पहुची विया। मरहूम जे लाश अबाणे ॻोठ खलीफ़ो मोहम्मद बख्शो राजड़ लॻे आलिम आबाद ॾिनो वियो। मरहूम खलीफ़ो अहमद राजड़ जी जनाज़ा निमाज़ सुभाणे अॼु सुबुह जो 10 वॻे ॻोठ खलीफ़ो मोहम्मद बख्शो राजड़ लॻे आलिम आबाद खिपरो में अदा कई वेंदी। अशरो थर चौकी जे मुख्य खलीफ़ो अहमद राजड़ खे 5 पुट 1 न्याणी जो औलाद आहे। पाण अक्सर वक़्तु हुर जमात जी ख़िदमत करण लाइ खिपरो में गुज़ारींदो हो। खलीफ़ो अहमद फ़कीर राजड़ 5 वक़्त पाबंदीअ सां निमाज़ पढ़णु, थोरो ॻाल्हाइणु ऐं फ़ैसिलनि में वॾो होशियारु हूंदो हो।